الله الرحمن الرحيم إن الذين هم من خشية ربهم مشفقون والذين هم بآيات ربهم يؤمنون والذين هم بربهم لا يشركون والذين يؤتون ما أتوا وقلوبهم وجلة أنهم إلى ربهم راجعون أولئك يسارعون في الخيرات وهم لها سابقون ولا نكلف نفسا إلا وسعها ولدينا كتاب ينطق بالحق وهم لا يظلمون. درود شریف اللهم صل على سيدنا मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुजुर्गों अरिड़ों सिपारो सूरत मोमिनून आयत नंबर 57 खां वठी 62 ताईं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। इरशाद बारी ताला इन्नल लज़ीना हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुश्फ़िक़ून, बेशक उहे माण्हू जेके पंहिंजे रब जे ख़ौफ़ जे करे मुश्फ़िक़ून डिॼनि था। वल्लज़ीना हुम बिआयाति रब्बिहिम युमिनून, ऐं उहे माण्हू जेके पंहिंजे रब जी आयतुनि जे मथां ईमान आणीनि था। वल्लज़ीना हुम बिरब्बिहिम ला युशरिकून, ऐं उहे माण्हू जेके पंहिंजे रब सां शिरक नथा कनि। वल्लज़ीना युतून मा अतऊ, ऐं उहे माण्हू जेके ॾियनि था उहो जेको ॾिना ख़र्च कनि था अल्लाह जी राह। वक़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन, ऐं उन्हनि जा दिलि जेके आहिनि उहे ॾकनि था इन ॻाल्हि जे करे त बेशक अल्लाह जी तरफ़ उन्हनि खे मोटणो आहे। उलाइक युसारिऊन फिल ख़ैरात, इहे सभु माण्हू नेकी जी तरफ़ भॼण वारा आहिनि। वहुम लहा साबिक़ून, बल्कि नेकी जी तरफ़ अॻिराई करण वारा। कहिड़ा माण्हू आहिनि? नंबर 1, इन्नल लज़ीना हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुश्फ़िक़ून, अल्लाह जे ख़ौफ़ खां डिॼनि था पिया। अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हू गुनाह जे वेझो नथा वञनि, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हू नेकी कनि था पिया, ऐं नेकी करण खां पोइ बि डिॼंदा रहनि था पिया। ईअं न थिए त असांजी नियत में थोरो ख़लल अची वियो हुजे, रियाकारी अची वई हुजे, उन करे अल्लाह ईअं न थिए त असांजो अमल क़बूल न थिए, या जेको असां अल्लाह जी राह में ॾियूं था पिया उन में शुबो त न आहे मथां शइ मकरूह हुजे या हराम हुजे उन करे बि डिॼनि था पिया। इन खां अलावा बिल्कुलु पाक ऐं ख़ालिस जो यकीन बि अथनि, पर अल्लाह मालिक का तेरा न क़बूल करे त मां छा कंदो माण्हू, उन ते बि डिॼनि था त अल्लाह साईं असांजे इन अमलनि खे क़बूल फरमाए। ख़ालिस नियत बि आहे अल्लाह जी राह में ख़र्च करणु या अल्लाह जी इबादत कनि। ऐं नंबर 2, जेको अमल कयूं था पिया पैसनि जो आहे या बदनी आहे या माली आहे, उहो बिल्कुलु हलाल आहे कमु, उन जे बावजूद बि उन्हनि ॿाननि खे ख़ौफ़ ख़ुदा रहे थो पियो त अलाए क़बूल थींदो अलाए कोन थींदो। असल आहे क़बूलियत अल्लाह वटि जे करे, क़बूल थी वञे न माना ॿेड़ा ई पार। शैतान जे अंदरि केतिरियूं सिफ़तूं हुयूं, तो आलिम हो, आरिफ हो, आबिद हो, वॾियूं वॾियूं उन आशिक़ कोन हो। आशिक़ हुजे हा त पोइ त फर्मा बरदार हुजे। थानवी रहमतुल्लाह अलैह फरमाया त आलिम जी आइन उन में मौजूदु हुई, आबिद जी आइन उन में मौजूदु हुई, आरिफ जी आइन बि उन में मौजूदु हुई, आशिक़ जी आइन कोन हुअसि। इन जे करे फर्मा बरदारी कोन खे फिरी हुई। छा आहे? क़बूलियत कोन मिलियसि। अल्लाह साईं फरमाए इन्ना अलैका लअनती इला यौमिद्दीन, हल तो ते फिटकार क़यामत ताईं वसंदी रहंदी। इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह खे तैयार करे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम ॿई दुआ पिया कनि, रब्बना तक़ब्बल मिन्ना, अल्लाह ठाहिण असांजो कमु आहे, क़बूल कर तुंहिंजो कमु, क़बूल कर अल्लाह साईं क़बूल कर।
हाणे हुननि जे इख़लास में त शक करे ई नथो सघिजे न। पैगंबर रियाकारी कंदो ई कोन, पैगंबर ॿियाई कंदो ई कोन, पैगंबर हराम माल सां तामीर कंदो ई कोन, उन्हनि जो इख़लास बि कामिल, महिनत बि कामिल, मुशक़त बि कामिल। उन जे बावजूदि हाणे आहे अलाह जे हवाले क़बूल करे न करे, दुआ त घुरूं, रब्बना तक़ब्बल मिन्ना, अलाह ठाहिणु असांजो कमु हुयो, महिनत करणु असांजो कमु हो, क़बूल करणु तुंहिंजो कमु आहे, क़बूल फरमा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी सॼी राति इबादत करण खां पोइ बि चवंदा हुआ, अलाह जेको तुंहिंजी इबादत जो हक़ हो असां हक़ अदा कोन करे सघिया। इमाम हनीफा रहमतुल्लाह अलैह हिकिड़े वुज़ू सां इशा जी नमाज़, साॻे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ंदो, सॼी राति इबादत में, तिलावत में, ज़िक्र अज़कार में, अल्लाह अल्लाह करण में गुज़ारींदो हुयो ऐं मसला कढण में गुज़ारींदो हुयो सॼी राति। उन जे बावजूदि चवंदो अलाह जेको तुंहिंजी इबादत जो हक़ हो असां हक़ अदा कोन करे सघिया। इहो मामूल हुन बुज़ुर्ग जो तक़रीबन 40 सालनि ताईं रहियो। कॾहिं कॾहिं नागो बि थींदो हो, पर हुन अक्सर बेशतर इहो ई मामूल हुयो त इशा जी नमाज़ हिकु जंहिं वज़ू सां पढ़ंदा, साॻे वज़ू सां फजर नमाज़ बि पढ़ंदा। पर पोइ बि चवंदा अलाह जेको तुंहिंजी इबादत जो हक़ हो असां हक़ अदा कोन करे सघियासीं। छो टिजंदा हा अलाए अलाह क़बूल कंदो अलाए न कंदो। इहो ख़ौफ़ दिलि में हुजणु घुरिजे अलाह तबारक व तआला जो, त नमाज़ पढ़ियासीं हाणे वांदा थिया त बसि हाणे क़बूल थी वई, न न, वरी आख़िर में दुआ बि घुरिबी, अलाह सजदो करणु असांजो कमु, इन सजदे खे अघाइणु तुंहिंजो कमु, अलाह क़बूल फरमा असांजे सजदे खे। इन्नल्लज़ीन हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुशफ़िक़ून, बेशक उहे माण्हू जेके अलाह जे ख़ौफ़ जे करे डिॼनि था, रोइनि था, रड़ियूं कनि था, अलाह खे ॿाॾाइनि था पिया। हिकिड़े किताब में मूं पढ़ियो त सहाबा किराम रमज़ानुल मुबारक गुज़री वेंदो त 6 महीननि ताईं दुआऊं घुरंदा, अलाह ही जेको रोज़ा रखियासीं क़बूल फरमाइजांइ। 6 महीना, 6 महीननि खां बाद में वरी दुआ कंदा अलाह ही जेको रमज़ान अचे थो न, इन में वरी तौफ़ीक़ अता फरमाइजांइ रोज़ा रख। सॼो साल इन रोज़नि जे चक्कर में हुन बुज़ुर्गनि जो गुज़री वेंदो, महिनत में। इन्नल्लज़ीन हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुशफ़िक़ून, बेशक उहे माण्हू जेके पंहिंजे रब जे ख़ौफ़ जे करे डिॼनि था। वल्लज़ीन हुम बिआयाति रब्बिहिम युमिनून, ऐं उहे माण्हू जेके अल्लाह जी आयतुनि जे मथां, निशानियुनि जे मथां ईमान आणनि था। क़ुरान अलिफ लाम खां वठी वन्नास ताईं हक़ आहे, सचा, इन जी ज़बर ज़बर सचा, ज़ेर ज़ेर सचा, पेश पेश सचा, इन जो जज़म जज़म सचा, इन जो नुक़्तो नुक़्तो सचा, इन जे मथां ईमान आणनि था पिया। ईअं न त साईं 30 सिपारा न हुआ, 40 सिपारा हुआ, 10 अबू बकर जी बकरी खाई वई, अलियाज़ु बिल्लाहि ताला। अहिड़ो इहो ईमान कोन्हे, इहो त क़ुरान में शक करणु थियो, तारीफ़ थी वई क़ुरान जी। सहाबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेंदा, अलाह जो रसूल फरमाईंदो हीअं, माना पत्थर ते लीक थी वियो। साहबिन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मथां एतिरो यकीन हो, एतिरो यकीन हो जो उन्हनि कॾहिं जन्नत कोन ॾिठी, कॾहिं जहन्नम कोन ॾिठी, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जन्नत आहे, त हू चवंदा असां आहे, असां ॾिठी कोन्हे पर तव्हां फरमायो आहे। अंदाज़ो लॻाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंहिंजे अल्फाज़ जे मथां एतिरो ईमान हो, अलाह जे कलाम जे मथां हुननि जो केॾो ईमान हूंदो। सुभान अल्लाह। जो हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु ताला अल्लाह से पेश मां फरमाए, उन जो पहिरीं बि हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े बदू सां उठ जो मुआहिदो कयो, बदवी ॻोठाणे सां। उठ साईं जन हुन खां वरितो, पर हाणे पेमेंट कोन कई। साईं जन फरमाए घर हल त पैसा ॾियां थो तोखे। अचनि में साईं जन थोरो थोरो अॻिते अॻिते वञनि, उहो बदू जेको ॻोठाणो हुजे उहो वरी वरी पोयां माण्हू जेको मिले न वठंदे विकिणा थो वठंदे, हालांकि बै करे चुको हुयो, ख़रीदो फ़रोख़्त जो मामिलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे चुको, वरी पोयां अचे पियो त मतां सुठा पैसा मिली वञनि त पर हुनखे ॾेई छॾे। इहे हिकिड़ो आयुसि त एतिरा पैसा पियो ॾिए जेको नबी साईं खां घटि पियो ॾिएसि, हिकिड़ो ॿियो मिलियोसि जेको बराबरि पियो ॾिएसि, हिकिड़ो ॿियो मिलियोसि जेको वधीक पियो ॾिएसि, त उते ई बीह रहियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चवणु लॻो त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी थो खपई त वठि, न त मां विकिणी थो, तोखे खपे ई कोन थो, हालांकि नालो वठी वञी मूंखे, मां विकिणी थो ॾियां बसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं कीअं थो विकिणी, तुंहिंजो मामिलो थी चुको आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईअं फरमायो, ऐं थोरी बहस थी वई त हिकिड़ो माण्हू आयो, साहबी सगोरा बची विया, वरना मुशरिक बची विया। त साहबी सगोरा चवनि पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बहस छो थो करे,
हुन जो मुने बि साईं ॾिनो ई कोन्हे हाणे फिरी मूं ॾिनो ई कोन्हे ॿुधाए किथे ॾिनो माण्हू पेश कर गवाह पेश कर अॼु ख़ुशे मां उतां गुज़रियो हुन जो मां गवाह आहियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां वरितो आहे पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे विसारे हाणे हुन खां पुछनि तूं त हो ई कोन्हे गवाही की थो ॾी चई साईं असां जन्नत कोन ॾिठी आहे जहन्नम कोन ॾिठी आहे अलाह कोन ॾिठो आहे असां कुझु बि फ़रिश्ता कोन ॾिठा आहिनि वही अचे थी असां त कोन ॾिठी आहे पर उन ते ईमान आणियूं था पिया तव्हां उहे बिल्कुलु सच फरमाया त हीअ वरी तव्हां कूड़ फरमाईंदो छा जे उहे ॻाल्हियूं 100% सच आहिनि हीअ बि ॻाल्हि 100% सच आहे मां गवाही थो ॾियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हुन सां मामिलो कयो आहे वरितो आहे उठ ईमान अहिड़ो हुजणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तारीख़ जुमिलो फरमाए बुख़ारी शरीफ़ जी रिवायत आहे अल्लाह जे रसूल फरमायो मामिलो कॾहिं बि थिए न ॿ गवाह खपंदा पर ख़ुज़े मां अकेलो अची वञे न त ॿिनि गवाहनि जे बराबरि हिन हिकिड़े जी गवाही क़बूल हुजे बसि वल्लदीन हुम बिआयाति रब्बिहिम युमिनून उहे ईमान वारा माण्हू जेके अल्लाह जी आयतुनि जे मथां ईमान आणनि था वल्लदीन हुम बिरब्बिहिम ला युशरिकून ऐं उहे माण्हू जेके पंहिंजे रब सां शिरक नथा कनि टी सिफ़त पहिरीं सिफ़त ख़ौफ़ ख़ुदा ॿी सिफ़त ईमान बिल आयात टी सिफ़त पंहिंजे रब सां शिरक कोन था कनि शिरक ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे शिरक फि ज़ात शिरक फि सिफ़ात अल्लाह जी ज़ात में शिरक करणु अल्लाह जी सिफ़त में शिरक करणु जेके अल्लाह सां ख़ासि हुजे सिफ़त उहा ॿिए जे लाइ मञणु इहो शिरक आहे अल्लाह जी ज़ात में शिरक कीअं आहे जीअं ईसा ई चवंदा आहिनि त टे माबूद आहिनि अलायज़ु बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम रूहुल क़ुद्दस ऐं अल्लाह तबारक व तआला टे माबूद आहिनि इहा अल्लाह जी ज़ात में शिरक आहे अल्लाह बि अल्लाह आहे नौज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम बि अल्लाह आहे ऐं रूहुल क़ुद्दस बि अल्लाह आहे इहा अल्लाह जी ज़ात में शिरक आहे या मुशरिकीन मक्का चवंदा अल्लाह बि आहे ऐं हीअ बुत बि आहे हीअ बि मुश्किल कुझु आहे हीअ बि मुश्किल कुझु आहे हीअ मुश्किल कुझु आहे हीअ मुश्किल कुझु आहे हीअ सभु असांजा माबूद आहे असां हिन जी इबादत कंदा आहियूं इहा अल्लाह जी ज़ात में शिरक थी वियो अल्लाह जी सिफ़त में शिरक अल्लाह ख़ालिक आहे साईं फलाणो बि ख़ालिक आहे अल्लाह राज़िक आहे साईं फलाणो पीर बि राज़िक आहे अल्लाह शिफ़ा ॾियण वारो आहे साईं फलाणो पीर बि शिफ़ा ॾियण वारो फलाणो बुत बि शिफ़ा ॾियण वारो आहे फलाणो पैगम बि शिफ़ा ॾियण वारो आहे न जेके सिफ़तूं ख़ासि आहिनि अल्लाह तबारक व तआला सां उहे सिफ़तूं ॿिए जे लाइ मञबियूं त इहो शिरक थी वेंदो शिरक फि सिफ़ात अल्लाह आलिमुल ग़ैब आहे ॿियो केरु बि आलिमुल ग़ैब न आहे अल्लाह मुख़्तार कुल आहे ॿियो केरु बि मुख़्तार कुल कोन्हे अल्लाह हाज़त रवा आहे ॿियो केरु बि हाज़त पूरी करण वारो कोन्हे अल्लाह हाज़िर नाज़िर आहे ॿियो केरु बि हाज़िर नाज़िर कोन्हे इहे सिफ़तूं अल्लाह जी ज़ात सां ख़ासि आहिनि इहे जेकॾहिं ॿिए में मञबियूं त इहो शिरक फि सिफ़ात थी वेंदो बाक़ी जेके अल्लाह जूं सिफ़ात ख़ासा न आहिनि उहे ॿिए जे लाइ मञी सघजनि थियूं अल्लाह साईं पाण रहीम आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में फरमायो रऊफ़ुर रहीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रऊफ़ आहे रहीम आहे रऊफ़ अल्लाह तबारक व तआला बि आहे रहीम अल्लाह तबारक व तआला बि आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहे त इहे सिफ़तूं अल्लाह सां ख़ासि न आहिनि जेके सिफ़तूं ख़ासि हूंदियूं न उन में शिरक थी वेंदो वल्लदीन हुम बिरब्बिहिम ला युशरिकून उहे ईमान वारा जेके पंहिंजे रब सां शिरक नथा कनि वल्लदीन युक्तून मा अतौ ऐं उहे ईमान वारा जेके ॾियनि था जेको ॾिनो अल्लाह जी राह में ख़र्च कनि था वक़ुलूबुहुम वजिलतुन ऐं उन जा दिलि हीअं ॾकनि था पिया अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन त बेशक हू पंहिंजे रब जी तरफ़ मोटण वारा आहिनि ॾिनी अथऊं ज़कात ॾिनी अथऊं सदको ॾिनी अथऊं ख़ैरात हाणे डिॼनि था पिया त हाणे मोटी अल्लाह ॾे वेंदासीं अलाए क़बूल पवंदो अलाए कोन पवंदो ॾियण खां पोइ न त ठीकु कनि त मूं हिन खे हेतिरो अटो पुॼाए छॾियो मूं हिन हेतिरी मदद करे छॾी मूं हिन खे 20,000 30,000 ॾेई छॾिया न न न न वक़ुलूबुहुम वजिलतुन अल्लाह से फरमाए दिलि हीअं ॾकेनि अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन त बेशक हू अल्लाह जी तरफ़ मोटण वारा आहिनि मरंदासीं अल्लाह वटि हाज़िर थींदासीं अल्लाह चवंदो तुंहिंजे नाम अमाल में आहे ई कोन तो रिया करे छॾियो तो ॾेखार करे छॾियो तो एहसान जतलाए छॾियो तो हुनखे ईज़ा ॾेई छॾियो तो हुनखे इन एहसान जे एवज़ में हुन मां कमु कढी वियो तुंहिंजे नाम अमल मां निकिरी करे इहे माण्हू जंहिंजे अंदरि इहे सिफ़तूं उलाइक युसारिऊन फिल ख़ैरात अल्लाह से फरमाए इहे माण्हू तकड़ा तकड़ा भॼण वारा आहिनि नेकियुनि जी तरफ़ वहुम लहा साबिक़ून बल्कि अॻिराई करण वारा ॿिया पुॼनि न पुॼनि अॻ में पुॼी विया वला नुकल्लिफ साईं भला इहे अमल ॾुखिया आहिनि को पहाड़ तो किरे हिन जे करे मथे ते कोन करे सघंदो माण्हू अल्लाह न ईअं कोन्हे सभु मसइला सवला मञो था हिन ते अमल कयो सवला ॾुखिया कोन्हनि
वला नुकल्लिफु नफ्सन इल्ला वसअहा, असां कंहिंखे तकलीफ़ ॾींदा आहियूं एॾी जो हुन खां बर्दाश्त ई न थिए। जेको बि अमल ॾींदा आहियूं, कमु कंदा आहियूं या हुनखे तकलीफ़ ॾींदा आहियूं त हुनजे इंसान जे वस में हूंदी आहे। वला नुकल्लिफु नफ्सन इल्ला वसअहा, असां हुनजे वसत खां ॿाहिरि तकलीफ़ कंहिंखे ॾींदा ई कोन्हे। हिननि में कहिड़ी फारसी आहे जो हीअ अमल कोन था करे सघूं। बसि शिरक खां माण्हू बचे तो हिन परस्ते, ईमान आणे क़ुरान जे मथां, आयतुनि जे मथां, ईमान अलाह खां तबारक व तआला खे डिॼंदो रहे, सदको ख़ैरात कंदो रहे, उन खां पोइ बि तौबा कंदो रहे, अलाह क़बूल कजां। इन में कंहिं बि क़िस्म जी मुशक़त ऐं तकलीफ़ कोन्हे। अलाह से फरमायो असां तकलीफ़ कंहिंखे ॾींदा बि न आहियूं एॾी जो हुन खां कमु थिए ई कोन, सवला कम नी। वलदैना किताब यंतिक़ु बिल हक़, असां वटि किताब आयो ॻाल्हाईंदो बिल हक़, सच सच ॻाल्हाईंदो। क़यामत जे ॾींहुं जॾहिं हुन नाम अमल खुलंदो त पोइ ख़बर पवंदी त हिन जी नेकियूं केतिरियूं बुरायूं केतिरियूं। बिल हक़, सच सच ॻाल्हाईंदो, नाम अमल ॻाल्हाईंदो हुते। वहुम ला युज़लमून, अलाह से फरमाईंदो किथे बि ज़ुल्म कोन थींदो हुन जे ॾींहुं। इंसाफ़ जो मामिलो थींदो या एहसान जो मामिलो थींदो, ज़ुल्म कंहिंसां बि कोन थींदो। एहसान जो मामिलो इहो आहे त हुयो जहन्नमी, अलाह से माफ़ करे जन्नत में विझी चवंदुसि, इहो एहसान जो मामिलो थियो। इंसाफ़ इहो आहे त तोरे वेंदी पूरी पूरी माप, पोइ जन्नत जे लाइक़ु आहे त जन्नत में वेंदो, जहन्नम जे लाइक़ु आहे त जहन्नम में वेंदो, इहो इंसाफ़ आहे। ज़ुल्म इहो आहे त हो जन्नती हल जहन्नम में मोकिलियोसि, इहो ज़ुल्म अलाह से फरमायो वहुम ला युज़लमून, ज़ुल्म कंहिंसां बि कोन थींदो। अलाह खां दुआ आहे अलाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु कमा अंत अहलुहु, सल्लि अला मुहम्मदिन कमा अंत अहलुहु, वफ़अल बिना मा अंत अहलुहु।